जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं अमन अमान जी सूरत हाल जो त शहरी इलाइक़ा हुजनि या बेराड़ी हुजे या कचे जा इलाइक़ा हुजनि बदअमनी चोट चढ़ी वई आहे। फुरूं धाड़ा ऐं क़त्ल ॼण त मामूल बणियल आहे। डॉक्टर अजमल साहबन जो क़त्ल हुजे, डॉक्टर बीरबल जो क़त्ल हुजे या गडाब में सीतावासी नौजवान जेको फुर मुज़ाहिमत ते क़त्ल थी वियो आहे उनजो क़त्ल हुजे, या जेकॾहिं असां अगवाउनि जी ॻाल्हि कयूं, मासूम ॿारनि जी ॻाल्हि कयूं, बेगुनाह माण्हुनि जी ॻाल्हि कयूं जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरखिजी अगवा थी ऐं भुंग भरनि था ऐं बाद में बाज़ियाब थियनि था, उन्हनि ते तशद्दुद थिए थो। अॼु IG सिंध पुलिस गुज़िरियल ॾींहुं बि उनजी एक्टिविटी हुई कशमोर कंदकोट में, ऐं अॼु बि घोटकी में हुयो। उन विज़िट कई आहे, हुन पिकेट्स जो इफ़्तिताह कयो आहे ऐं जेको कचो आहे उनखे सील करण जी रिथाबंदी कई वञे पई ऐं उन ते पिकेट्स क़ाइमु कयूं वञनि पियूं। जेके भले नस्ल जा कुता आहिनि उनखे उते रखियो वेंदो त जीअं उहे बि उन्हनि अहलकारनि जी मदद कंदा ऐं उन्हनि खे वार्निंग्स में उन्हनि जी मदद कंदा। उन सां गॾोगॾु क़बीलाई तकरारनि खे बि IG सिंध ग़ुलाम नबी मेमण साहब इन जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे, इन जो एतिराफ़ कयो आहे त ॾोहनि जी वाद हुजे या क़त्ल हुजनि या धाड़ियल राज जेको आहे उहो बि ओज ते आहे, उन में जेका वाद आहे या उनखे हिन वक़्त ताईं ख़तमु न कयो वियो आहे त उनजे पुठियां जेको बिरादरी तकरार आहिनि या जेको जागीरदाराणो निज़ाम आहे उन जो पिणु एतिराफ़ कयो आहे। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण साहब सां असांजे ज़िले घोटकी जे रिपोर्टर लतीफ़ वसीर ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। सखर लाड़कानी रीजन अंदरि जेके क़बीलाई तकरार थियनि था उन्हनि सां गॾोगॾु ॾोही वारदातूं वधनि थियूं, छा उनमें उनजो कारण जागीरदारी निज़ाम त न आहे? ॾिसो हिते ही सेटअप जेको हिन एरिया जो आहे उहो अनफॉर्चुनेटली ट्राइबल बेस ते जेको आहे सो अची वियो आहे ऐं उन में जेको आहे सो जॾहिं बि कोई इशू थिए थो त पोइ क्लैश ट्राइबल बेस ते ई थी थो वञे ऐं उन में पोइ इनोसेंट माण्हुनि जी बि जेका आहे नुक़सानु थी थो वञे। त सम्झूं था जेकॾहिं एजुकेशन हिते वधीक ईंदी, हिते जा माण्हू जेके पढ़िया लिखिया आहिनि उहे थोरो प्रोएक्टिवली थींदा ऐं इन क़िस्म जा इंटरवेंशन ॾींदा त भई इन ट्राइबल डिस्प्यूट्स खे डिस्करेज करणु खपे। छाजे करे जो ॾिसो ट्राइबल डिस्प्यूट जॾहिं बि थींदो आहे, जंहिं एरिया में बि थींदो आहे त क्राइम उते वधी वेंदो आहे, उते इलिसिट वेपन वधी वेंदा आहिनि, त नेचुरली इन करे जेके सोसाइटी में प्रॉब्लम्स अचनि था। हिन वक़्तु तव्हां कचे में ऑपरेशन करणु वञो पिया, घोटकी पुलिस खे छा उहे सहूलियतूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके ॾोहारी कचे अंदरि जेको असलो वञे थो पियो उहे उनजा आख़िर सहूलियतकार केरु? ॾिसो हीउ जेको इशू आहे वेपन अंदरि वञण जो ऐं हिते जे क्राइम जो ऐं मतिलबु जेके मुख़्तलिफ़ रिसोर्सिस जी तव्हां ॻाल्हि कई पुलिस जी, त इहे सभई तॾहिं थी सघनि था जॾहिं पुलिस खे रिसोर्स मिले। ऐं असां अलहमदिल्ला घोटकी पुलिस खे, कशमोर खे, शिकारपुर खे, सखर खे प्रायोरिटी ते रिसोर्स ॾिना आहिनि ऐं आईंदा बि असां मज़ीद इन खे रिसोर्स ॾींदासीं त जीअं पुलिस जी कैपेसिटी वधे ऐं उहो बहितर तरीक़े सां परफॉर्म कनि। आख़िरी सवाल, पुलिस पिकटनि ते पुलिस जा जवान बि रखिया पिया वञनि पर आला नस्ल जा कुता बि रखिया पिया वञनि, कुतनि जी कहिड़ी मूवमेंट हूंदी? ॾिसो कुता हमेशह उहो जानवर आहे जेको तव्हां उनखे जेको आहे सो जॾहिं बि सिक्योरिटी पर्पज़ लाइ यूज़ करियो त कुतो ॾाढो सिक्योरिटी पर्पज़ जे लाइ यूज़ थिए थो ऐं दुनिया में पुलिस हिनखे यूज़ करे थी। त असां चाहींदासीं त इहे जेके आहिनि से असांखे इहो सुठो एनिमल आहे जेको सिक्योरिटी जे लाइ असां यूज़ करियूं ऐं इन केस अगरि कंहिं क़िस्म जो या हिते को अटैक थियो थो त इहो कुतो ई आहे जेको हुनखे जेको फोरवान कंदो। नाज़रीन असां राब्तो कयो आहे, सीनियर क़ानूनदान आहिनि, सीनियर तज्ज़िये निगार आहिनि, शुहाब होस्तो साहब असांखे जॉइन कयो आहे। शुहाब साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। वॾी महिरबानी सर, कीअं पिया ॾिसो असां वटि हिकु वॾे अरसे खां वठी या ईअं चऊं त जेका अमन अमान वारी सूरत हाल आहे उहा का घणे भाङे का बहितर न थी सघी आहे ऐं सुठनि माण्हुनि, सान्यामंद माण्हुनि जा क़त्ल हुजनि, उहो बिरादरी तकरारनि तां जेको ताज़ो मिसाल आहे डॉक्टर अजमल साहबन जो, प्रोफेसर अजमल साहबन जो क़त्ल हुजे, डॉक्टर बीरबल जो क़त्ल थी वियो, फुर दौरान मुज़ाहिमत ते ज़ख़्मी थियण ऐं क़त्ल त ॼण आम बणिजी वियो आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण घोटकी में, कशमोर कंदकोट में दौरा कया आहिनि ऐं उन पुलिस पिकेट्स जो इफ़्तिताह बि कयो आहे ऐं कचे में ऑपरेशन जी तयारी कई पई वञे, रिसोर्सिस जे हवाले सां उहो ॻाल्हि करे थो। IG सिंध आवाज़ TV समेत मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हू चवे थो त जेके क़बीलाई तकरार आहिनि या बिरादरी तकरार आहिनि उहे बि हिकिड़ो अंसर आहिनि जंहिंजे करे जेका बदअमनी आहे या जेका ॾोहनि में वाद आहे उहा जेका आहे सा ज़रूरु थिए थी, इन जो एतिराफ़ करे थो। अवां कीअं था ॾिसो, छा चवंदा हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत हाल आहे सिंध में अमन अमान वारी, उनखे अवां कीअं पिया ॾिसो ऐं पुलिस जी स्ट्रेटजी खे अवां कीअं पिया ॾिसो?
साईं ॾिसो ये ऑपरेशंस 1984 खां असां जॾहिं इहो सखल जो जेल ब्रेक थियो हुयो जेको ख़ुदि जेको आहे ज़ावलक जे दौर में ज़ावलक वारनि ई करायो हुयो त जीअं सिंध में अमन अमान ख़राब थिए अमन अमान ख़राब थींदो त पोइ उन वक़्त जी जेका हुई सॼी सिक्योरिटी जो जेको इदारा हुया उन्हनि खे मौक़ो मिलियो सिंध में घिरण जो ऐं पोइ उनजे ज़रिए उन्हनि जेका डेमोक्रेटिक मूवमेंट खे क्रश कयो त इहे जेके कचे जा ऑपरेशन आहिनि पुलिस जा इहे इन्हनि सां को फ़र्क़ु न पवंदो। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं ऑपरेशन शुरू थींदो आहे त उहो हुतां हलिया वेंदा आहिनि उते हूंदा ई न आहिनि वरी कंहिं ॿिए कचे में हूंदा आहिनि एतिरी त हुनजी तशहीर थींदी आहे जो उन्हनि खे तमामु ख़बर पइजी वेंदी आहे सॼी त अचनि था ऐं पंहिंजो घटि ई छॾे वेंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त जेको तव्हां था मथे जे सूर जी तव्हां गोरी था ॾियो उन मरीज़ खे जंहिंजे मथे में ट्यूमर आहे हाणे जेसिताईं उहो ट्यूमर न निकिरंदो उहो मथे जे सूर जी गोरी छा कंदी 5 मिंट 10 मिंट कलाक उनखे जेको आहे आराम मिलंदो वरी उहो जेको आहे हुनजो सूर शुरू थींदो। असांजी जेका जेको असांजो निज़ाम आहे सिंध जे अंदरि उन में इहे जेके हिननि भोतार पैदा कया आहिनि इहे जेके सरदार पैदा कया आहिनि जिन जे हवाले हिननि पुलिस ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ॾेई छॾी आहे इहो हिकिड़ो ट्यूमर आहे इहो हिकिड़ो कैंसर आहे सिंध जे समाज जो सिंध जी सियासत जे पूरे जेको जेको तानी पेटो आहे तव्हां जेसिताईं हिनखे ख़तमु न कंदो जेसिताईं उतां जी पुलिस ऐं उतां जी लोकल एडमिनिस्ट्रेशन मुकमिल तौर ते इन्हनि जे कब्ज़े मां न निकिरंदी इन्हनि जे असर मां न निकिरंदी इंडिपेंडेंटली कमु न कंदी अवाम जी जेको अवाम जो हुननि जो जेको हुनजी ज़िमेदारी आहे त इन्हनि खे पब्लिक सर्वेंट थी कमु करणो आहे। सही हे अवाम जा जेको आहे सो ख़ादिम आहिनि अवाम जे पघार ते अवाम जा मुलाज़िम आहिनि पब्लिक सर्वेंट्स जो नालो जेको ॾिनो वियो आहे पब्लिक सर्वेंट्स इहे जॾहिं उहे पब्लिक सर्वेंट्स वञी जेको आहे सो भोतारनि जा कमदार थी था वञनि ऐं उन्हनि खे एॾी एॾो त प्रेशर में रखियो थो वञे जेकॾहिं इन्हनि ठगनि खे जेकॾहिं उहो नथा मञनि त उन्हनि खे उहो ट्रांसफर थी थी वञे फ़ोन ते उन खां पोइ उन्हनि खे केतिरा ई महीना साल पोस्टिंग्स कोन थी मिलनि इबरतनाक निशानो थो बणाए वञे उन्हनि खे मिसाल थो कयो वञे त जीअं ॿियनि जे लाइ हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो सबक़ु सिखनि सभु त तव्हां हिननि जे अॻियां वञी जे पेरनि में वेहो तव्हांखे यादि आहे त जेकबाबाद में कीअं जेकबाबाद जो SP साहिबु जेको आहे सो पेरनि में वेठो तव्हांजे लोकल हिकिड़े वॾेरे खे ॻाल्हाए त जॾहिं तव्हां निज़ाम हिकिड़ो अहिड़ो ठाहे छॾियो आहे जंहिंमें SP जेका हिकिड़ी तमामु वॾी पावर हूंदी आहे पूरे डिस्ट्रिक्ट जो पुलिस हेड हूंदो आहे उनखे तव्हां जॾहिं कमदार बणाए छॾियो वॾेरे जो जेको करे वॾेरो करे उन इलाइक़े जो जेको वरी इलेक्शन बि खटे थो त पोइ मूंखे ॿुधायो त इहो जेको मैसेज थो वञे लोकल लेवल ते उहो छा थो वञे रियासत नाले जी का शइ कोन्हे तव्हांखे जेकॾहिं ज़िंदा रहणो आहे कुझु पंहिंजी टके हणकी जी इज़त बचाइणी आहे त भोतार जे पेरनि में वञी वियो छाकाणि त रियासत ई उन भोतार जे पेरनि में वेठी आहे जॾहिं रियासत भोतार जे पेरनि में रहंदी त पोइ ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू कोई शरीफ़ माण्हू उहो काॾे वञे सही तो एक कच्चे बच्चे जो ऑपरेशन सां कुछ कोन थींदो बिल्कुल सही दर अच्छा शोभ साहब माफ कजो तानी गाल कटिया तो IG साहब चवे तो त औरतां ने आवाज ते हिरखिजी माण्हू अगवा थियन था या उनन जा वीडियोस वायरल थियन था उनन ते तशद्दुद थिए तो त यो शर्म जो अमल आहे बाकी इन खां वधीक हु छा कंदा या इनके रोकींदा कीअं इन वाले सां उन्हनि का हिकमत अमली को लाए अमल न ॿुधायो आहे हर माण्हू शोआब साहब गैर महफूज़ भाए थो पाण खे पोइ उहो उनखां मोबाइल फुर थिए उनखां पैसा फुर थियनि उनखां मोटरसाइकिल फुर थिए या उहो अगवा थी वञे पर ॼण त अमन मान वारी सूरत हाल हिकु सवालिया निशान आहे शोआब साहब ऐं IG सिंध साहब चवे थो त उहो सिर्फ़ु शर्म जोॻो अमल आहे बाक़ी हाणे जेके धणी आहिनि जेके अख़्तियार धणी आहिनि जिन खे कुझु करिणो आहे उहे जॾहिं बेवसी जो इज़हार कनि शोआब साहब त पोइ उन समाज में सुधारा कीअं ईंदा उन समाज खे बहितर कीअं करे सघिबो ॾिसो अहिड़े क़िस्म में सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां ऐं असां जेको आहे सो निर्वार थी बीहंदासीं सच ॻाल्हाईंदासीं ख़ौफ़ खां निकिरंदासीं ख़ौफ़ त उहो बि आहे तव्हां जेकॾहिं ख़ौफ़ में रही ज़िंदगी गुज़ारींदव तॾहिं बि तव्हांखे को फ़र्क़ु न पवंदो उनजी का तव्हांजे ज़िंदगीअ में जेसि ताईं तव्हां सिधा थी न बीहंदव तव्हांखे ॿी का निजात ई कोन्हे छाकाणि त तव्हां जेकॾहिं भली हिननि जे पेरनि में वञी पओ तॾहिं बि तव्हांजी ज़िंदगी सेफ पोइ बि न हूंदी
तव्हांजा जेके मिल्कियतूं तव्हांजूं तव्हांजूं गैर महफ़ूज़ हूंदियूं। इन करे जेको मिडिल क्लास माण्हू आहे, असांजा मंदा सो कॉल्ड बि सम्झे थो, तालीम याफ़्ता माण्हू आहे, उनखे बिल्कुलु इन समाज जी जेको शदीद मज़बत करणु घुरिजे ऐं हिनजे ख़िलाफ़ उथी बीहणु घुरिजे जी हर महाज़ ते। हिननि लिफ़ाफ़ा जर्नलिज़म शुरू करे छॾी आहे। हिननि मेलनि में जेको असांजा मंदनि खे लॻाए छॾियो आहे, हिननि हर क़िस्म जी कोशिशि कई आहे त जीअं जेको हिकिड़ो इंटेलिजेंसिया क्लास आहे असांजो, जेको हिननि खे मुंहुं अखियुनि नखियूं विझी हिन सां ॻाल्हाए सघे थो, उनखे कीअं ख़रीद कजे, उनखे कीअं जेको आहे भाड़ी कजे, हिननि तरीक़ा सभु उहे इस्तेमालु कया आहिनि जेके ज़ियालत जे दौर में थिया। त जंहिं 18 साल हे त 16 साल थी वियो आहे। सही, बिल्कुलु सही था चओ। त ज़ियालत जे दौर में बि उहो ई भोतार तव्हांखे यादि हूंदा पीपल्स पार्टी में शामिल थिया, उनखे मुकमिल इजाज़त हुई, धाड़ेल पालींदा हुया, धाड़ेल जेको आहे सो किडनैपीज़ जेके हूंदा उन्हनि जी दरियाफ़्त जेका थींदी उहा हिननि जे ज़रिए थींदी हुई ऐं पुलिस इन्हनि सां कॉन्टेक्ट कंदी हुई भोतारनि सां त ताईं माण्हू कढाइजो असांखे। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु हाणे उहा ई सूरत उहा ई शुरू थी वई आहे। सही था चओ, सिर्फ़ इहो आहे त हिकिड़ो लिहाफ़ जेको आहे सो पायो वियो आहे जमहूरियत जो। कहिड़े जमहूरियत जे दौर में आम ग़रीब माण्हू जी इज़त जेको आहे सो महफ़ूज़ न हूंदी आहे? कहिड़े जमहूरी दौर में माण्हू पंहिंजा वीचारा ग़रीब बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ शवाब साहब। मुख़्तसर कंदासीं। वॾी महिरबानी शवाब साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।